अस्सलामुअलैकुम दोस्तों। वण लगाइण एक तो मज़हबी हवाले से भी इंतहाई फ़ायदेमंद है, सुन्नत है ऐं प्लस में माहौल ते भी उनजा हिकिड़ा ॾाढा मस्बत असर पवन था। उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू गुज़िरियल 15 सालनि खां सरसब सिंध खुशहाल पाकिस्तान जी जेको आहे सो वणकारी जी मुहिम हलाए रहियो आहे। ग़ुलाम सरवर अब्बासी साहब जे दौर खां हिन ताईं असां सवें वण हया आहिनि ऐं माशाअल्लाह उहे सभई जेको आहे सो हिते ज़िंदा आहिनि ऐं उन्हनि जी जेको आहे असीं ख़िदमत दिलि सां कंदा आहियूं। गुज़िरियल चंद ॾींहंनि खां जेको आहे असां पंहिंजे कॉलेज जे अंदरि हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जो बाग़ हयो आहे, फलदार हयो आहे, जंहिंमें तूत आहिनि, अंब आहिनि, लीमा आहिनि ऐं प्लस में जेको आहे सो माल्टे जा वण आहिनि। उन पस मंज़र में काफ़ी सारनि जेको आहे सो सिविल सोसाइटी जे माण्हुनि असांजी सपोर्ट कई आहे, असांखे वण ॾिना आहिनि। उन में असांजो हिकिड़ो प्यारो दोस्त आहे, मुंहिंजो पंहिंजो क्लासमेट आहे, उन जी तमामु घणी जेको आहे सो असां सां मदद रही आहे। मैडम नसीम साहिबा जी मदद रही आहे असां सां। ऐं अॼु जेकी असां सां वणनि जी मदद कई आहे उन में मैडम जेको आहे सो रानी मंगरेजो साहब जा असां इंतिहाई थोराइता आहियूं, जिन जे काविशुनि सां असांखे काफ़ी सारा वण मिलिया आहिनि ऐं उहे सभु फलदार वण आहिनि। त कोशिशि कई आहे त कॉलेज जे अंदरि हिकिड़ो सुठो ऐं बहितरीनु बाग़ हणूं, जंहिंसां माहौल दोस्त असर बि पए ऐं हिते जेके पखी पखण आहिनि ऐं उहे जेके पखी जेके नापे थी विया आहिनि त उन्हनि जी वापसी जेको आहे सो मुमकिन थी सघे। त आउं मैडम रानी मंगरेजो साहिबा जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, जिन असांखे काफ़ी सारा जेको आहे सो तूत जा वण, अंब जा वण, लीमे जा वण ऐं माल्टे जा वण जेको आहे सो डोनेट कया आहिनि, जेके असां वक़्तनि फ़वक़्तनि पंहिंजे उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू में हणंदासीं। पाकिस्तान ज़िंदाबाद।